जी आलमी मार्केट में पेट्रोल शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई बावजूदि वफ़ाक़ी सरकार पाकिस्तान में पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत में ₹1.35 वाध करे छॾी आहे। इन सिलसिले में फाइनेंस मिनिस्ट्री तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। हुकूमत तरफ़ां पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत में ₹1.35 इज़ाफ़ो कयो वियो आहे। साॻे वक़्तु डीज़ल जी जेका क़ीमत आहे उन में ₹3.85 इज़ाफ़ो कयो वियो आहे। पेट्रोल जी जेका फ़ी लीटर क़ीमत आहे उहो हाणे 247 मां ₹248.38 थी वई आहे। उन सां गॾोगॾु हाई स्पीड डीज़ल जी जेका क़ीमत आहे उहा ₹251.29 मां ₹255.14 थी वई आहे। ऐं जेका हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत आहे उन में ₹3.85 वाध कई वई आहे। गासलेट जी जेका फ़ी लीटर क़ीमत आहे उहा ₹1.48 उन में घटिताई कई वई आहे। जेको रेट पहिरीं ₹163 लीटर हुओ उहो हाणे ₹161.54 हूंदो। उन सां गॾोगॾु लाइट डीज़ल जेका जी क़ीमत आहे उन में बि ₹2.61 घटिताई ईंदी वई आहे, जंहिंजो नओं अघु जेको आहे उहो ₹147 हूंदो। अहिड़ी रीति पेट्रोल जी जेका फ़ी लीटर क़ीमत आहे उन में वफ़ाक़ी सरकार ₹1.35 वाध करे छॾी आहे।